सिटी कोर्ट कराची में वकीलन पारां सिंधु ते 6 नवां कैनाल अॾण, सिंधी ज़मीन खे बंजर बनाइण, अवाम खे पाणी खां महरूम करण ऐं ख़ुसूसी तौर ते कराची जी अवाम खे पाणी जे फुड़े लाइ तरसाइण जी नापाक साज़िश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिं सबबि लाइट हाउस भरिसां ट्रैफ़िक मुकमल तौर जाम थी वई। इन मौक़े ते अवामी हक़ूक़ ऐं लियारी अवामी महाज़ जे अॻुवाण वाहिद बख़्श नारे जो एडवोकेट ख़िताब कंदे चयो त सिंधु ते 6 नवां कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। असांजी मुज़ाहिमत तहरीक जारी आहे ऐं इहा तहरीक जेसिताईं फ़ैसिलो वापसि नथो थिए उन वक़्त ताईं जारी रहंदी। आप हमारे कैनाल छीन रहे हैं, आपने हमारी नजरियात छीनी, आपने हमारे वसाइल छीने, आपने हमारी माओं के बेटे छीने। आज ये काला कोर्ट आपके खिलाफ नहीं है, इस स्टेट एजेंसी के खिलाफ है।